نبينا محمد وآله وأصحابه أجمعين أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أفتمارونه على ما يرى ولقد رآه نزلة أخرى عند سدرة المنتهى صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين सादात किराम उलमाए इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो ऐं भाइरो अल्लाह जे घर में ऐं हिक नेक महफ़िल में रब असां सभिनी खे हाज़िरी जी सआदत नसीब कई आहे। अल्लाह जा शुक्र आहिनि ही घड़ियूं असांजे ज़िंदगी जूं सजायूं घड़ियूं आहिनि जेके हिन महफ़िल में गुज़री रहियूं। चैन खुश नसीबन खे क़ुरान मजीद बुरहान रशीद जे हिफ्ज़ जी सआदत हासिल थियण ते फजीलत वारी पग बधाई वई। तव्हां खे बि का रीस आई पंहिंजे बच्चन खे क़ुरान पढ़ायो आयव कोन आयव जी नियत कयो पंहिंजे बच्चन खे क़ुरान जो हाफ़िज़ दीन जो आलिम पढ़ाईंदो। छड़ा बि नियत कयो अल्लाह ॾींदो आहे। नेठ त शादी भी थींदव नेठ त बच्चा भी थींदव। वक्त वारा आहिनि उहे जन जा बच्चा क़ुरान जा हाफ़िज़ ऐं दीन जा आलिम। मदीने वारे साईं फरमायो त हिन क़ुरान खे जेकॾहिं कंहिं चम में बंदि करे बाहि में उछलाइजे त उन चम खे बि बाहि न साड़ी। यानी हे इंसान जो जिस्म हिकिड़ो चम आहे जंहिंजे अंदर में अल्लाह जो क़ुरान अची वियो उन खे दोज़ख जी बाहि न साड़ी। जॾहिं अल्लाह कंहिं बाने खे चूंडींदो आहे नवाज़ींदो आहे पसंदि कंदो आहे त पंहिंजो पाक कलाम उन जे सीने में रखाईंदो। अॻियां किताब तौरात ज़बूर इंजील तहरीफ थी विया तब्दील थी विया माण्हुनि मटाए छॾिया आयतूं घटाए छॾियूं वधाए छॾियूं फेराए छॾियूं पर अल्लाह तबारक व तआला फरमायो त इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। हिन ज़िक्र खे हिन क़ुरान खे मूं रब पाण नाज़िल कयो आहे ऐं इन जे हिफ़ाज़त करण वारो मां अल्लाह पाण आहियां। अल्लाह ज़िम्मो कयो आहे क़ुरान जे हिफ़ाज़त जो। कागज़नि ते हुजे त मटिजी सघे थो पर हर दौर जे अंदर लखे इंसान अहिड़ा अल्लाह चूंडींदो आहे जन जे सीननि में पंहिंजो पाक कलाम हिफ़ाज़त फरमाईंदो। या रब जी चूंड आहे या रब जी चूंड आहे जंहिंखे चूंडींदो आहे
उन्हें जे सीने में पंजो पाक कलाम महफूज फरमाइंदो। ॾिसो न, अगर कंहिं कागज़ ते क़ुरान लिखजी वञे, वो कागज़ जी इज्जत कंदो या न कंदो? यो कागज़ इज्जत वारो आहे या न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लिखियल हुजे त इन कागज़ जी बि इज्जत करणी आहे। हज़रत बिशर हाफी रहमतुल्लाह अलैह इब्तिदा दौर में शराबी हुयो। हिकिड़े ॾींहुं शराब जे नशे में अचे पियो, ॾिठई हिकिड़ो कागज़ ज़मीन ते पियो आहे जंहिं ते लिखियल हो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वो कागज़ खणी उनखे चुमी, साफ़ करे छंडे चुमी, अखियुनि सां लाए, 2 दिरहमनि जो अतुर वठी उनखे खुशबू लॻाए पंहिंजे पटके जे वर में विझे। मुंहिंजे रब जो नालो आहे अल्लाह रहमान रहीम, बिस्मिल्लाह क़ुरान जी आयत आहे, अल्लाह जो कलाम जो आगाज़ आहे बिस्मिल्लाह सां। इहो पट ते नथो सुहे, मुंहिंजे पग में सुहे थो। रात थी त उन शराबी खे अल्लाह ताला विलायत जो ताज पहिराए छॾियो। ए बिशर, तो मुंहिंजे नाले खे, मुंहिंजे क़ुरान जी आयत खे ज़मीन खां खणी पट खां खणी पग ताईं मथे कयो, मूं तुंहिंजे नाले खे पट तां खणी अर्श ताईं बुलंद कई। अगर हिकिड़ी आयत जी इज्जत करण सां जेका के कागज़ ते लिखियल हुई, उन जी इज्जत करण सां शराबी वलीउल्लाह बणजी सघे थो, त जेको सारो क़ुरान 6666 आयतूं पंहिंजे सीने में सांडे त उन जी बि का अल्लाह वटि इज्जत हूंदी या न हूंदी? अॼु त असां ख़ुश नसीब आहियूं जो जेको क़ुरान पढ़े, जेतिरो पढ़े, याद करे, का पाबंदी कान्हे, का पाबंदी कोन्हे। हज़रत मौलाना ज़मीर अहमद साहब बराड़ी जे हिकिड़े नंढड़े ॻोठड़े में वेठो आहे त उते क़ुरान जा हाफ़िज़ नियाणियूं, हाफ़िज़ियाणियूं, आलिमियाणियूं पियूं तयार थियनि, का पाबंदी न आहे। हींअर हफ़्तो खनि थियो आहे त मां आयुसि विच एशिया जे मुल्कनि जो दौरो करण वियोसि। उज़्बेकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिज़िस्तान, 3 मुल्कनि जो दौरो करे आयुसि। इहे 3 मुल्क रूस जे कब्ज़े में हुया। 85 साल रूस जे कब्ज़े में हुया। 1991 में उन्हनि खे आज़ादी मिली आहे। उते जे उलमा सां मुंहिंजी मुलाक़ात थी। हज़रत बहाउद्दीन नक्शबंद बुखारी रहमतुल्लाह अलैह जेको सिलसिले नक्शबंदिया जो इमाम आहे, उन जे दरबार शरीफ़ जो इमाम, ॾाढो नेक, सालिह, बुज़ुर्ग, सूफ़ी, दुरवेश, इबादत गुज़ार, मुत्तकी इंसान हो। उन सां मुंहिंजी कचहरी थी। चईसीं जॾहिं रूस असां ते कब्ज़ो कयो त क़ुरान पढ़ण ते पाबंदी लॻाए छॾी। अरबी जो हिकिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाइण ते पाबंदी हुई। अस्सलाम अलैकुम अरबी लफ़्ज़ आहे न, अस्सलाम अलैकुम जे चयो त उनखे 6 महीना टीप जेल में विझंदा ऐं उनखे सख़्त सज़ा ॾींदा त तूं इहो अरबी जो लफ़्ज़ छो ॻाल्हायो। क़ुरान पढ़ण ते पाबंदी हुई। जे असां सिकंदा हुआसीं त कीअं क़ुरान जी हिकिड़ी आयत पढ़ूं। कम्युनिस्ट हुया, काफ़र हुया, रोकियूं तव्हांखे क़ुरान न पढ़ण ॾींदासीं। पोइ अजीब ॻाल्हि ॿुधायई, थोरो पंहिंजे हियांव ते हथ रखी, पंहिंजे दिलि ते हथ रखी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधिजो। चईसीं असां पंहिंजे नसुलनि खे क़ुरान कीअं पढ़ायूं, बच्चा असांजा क़ुरान खां ख़ाली पिया रहिजी वञनि। पोइ असां हीअं कयासीं जो ज़मीन में तहखाना ठहिरायासीं, तहखाना अंदर। पोइ उन तहखाने जो हिकिड़ो दरवाज़ो ठाहियोसीं। उन दरवाज़े जे अॻियों शराब खानो ठाहियोसीं। शराब जूं बोतलूं, उघाड़ा फोटू लॻायासीं जे कंहिंखे शक न पवे। उन जे पुठियों, शराब खाने जे पुठियों हिकिड़ो नंढड़ो दरवाज़ो, जंहिं जा हिकिड़ो मौली साहब ऐं 8-10 बचड़ा उन्हनि खे वठी उन तहखाने में अंदर दाख़िल थिए पियो। महीनो 15 ॾींहं ॿाहिर जी हवा न ॾिसनि, अंदर बंदि थी। पोइ उहो आलिम उन्हनि खे क़ुरान यादि कराईंदो हुयो। क़ुरान पढ़ंदा हुआ बच्चा, क़ुरान सिखंदा हुआ असांजा बचड़ा।
पर उन्हें तहखाने के अंदर बंद थी। अगर को रूसी फौजी अचे ॾिसे ही तो शराब खानो आ, हिते शराब जूं बोतलूं रखियूं आहिनि, घड़ा फोटू लॻा पिया आहिनि, हिते केरु हूंदो मौलवी, केरु क़ुर पढ़ाईंदो। जे इन तरह सां असां पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ायोसीं। एॾी पाबंदी हुई क़ुर जे वरकनि खे ॾिसंदा हुआ, जंहिं वटि क़ुर ॾिसनि उनखे फाई ॾेई छॾनि, कंहिंखे गोली हणी मारे छॾनि। को आलिम असांजो ॾिसनि, उन आलिमनि खे हज़ारे आलिम रूसी फौजियुनि माराए छॾिया। हज़ारे किताब कलमी नुस्ख़ा असांजा लिखियल उहे बाहियुनि में साड़ाए छॾियूं। पर मिठा अल्लाह जा शुक्र कर जो पाकिस्तान आज़ाद मुल्क असांखे मिलियो। का पाबंदी न आहे। ॻोठनि में, ॿहिराणियुनि में, नंढड़नि नंढड़नि बस्तियुनि जे अंदर बि हाफ़िज़ क़ुर जा तयार पिया थियनि। अल्लाह जे पाक कलाम जी तवार ऐं झूंगार लॻी पई आहे। ऐं जेसीं ताईं क़ुर जो आवाज़ पहुचंदो आहे, हर सुकी ऐं आली शइ जे मथां अल्लाह जी रहमत वसंदी आहे। ऐं जंहिं क़ुर यादि कयो न, क़यामत जे ॾियारे अल्लाह फरमाईंदुसि, हेॾिया हाफ़िज़, हेॾिया केरु सॾींदुसि? रब्बुल आलमीन, अहकमुल हाकिमीन, मालिकुल मुल्क, ज़ुल जलाल वल इकराम सॾु कंदो, हाफ़िज़ हेॾिया अॼु मूंखे क़ुर पढ़ी ॿुधा। चवंदो, मुंहिंजा मौला, मुंहिंजा रब करीम, तुंहिंजो कलाम वरी मां तुंहिंजे अॻियां पढ़ां? रब फरमाईंदो, हा, कॾहिं मुसले ते पढ़ाईंदे हैं, कॾहिं मजलिस में क़ुर पढ़ंदे हैं, कॾहिं तरावीहुनि में क़ुर पढ़ाईंदे हुए, पर अॼु मां रब चाहियां थो त मुंहिंजे अॻियां क़ुर पढ़। इहो केॾो वॾो एज़ाज़ हूंदो जॾहिं रब्बुल आलमीन सॾु करे, हाफ़िज़ हली आ, मां तुंहिंजो क़ुर ॿुधां। हिकिड़ी आयत पढ़ंदो त रब हुनजो हिकिड़ो दर्जो बुलंद कंदो, वरी ॿी आयत पढ़ंदो त ॿियो दर्जो वधाईंदुसि, टीं आयत पढ़ंदो त टियों दर्जो बुलंद कंदुसि। जंहिंखे जेतिरो क़ुर यादि हूंदो उन जा ओतिरा अल्लाह दर्जा बुलंद कंदो। ऐं जन्नत जा एतिरा दर्जा आहिनि जेतिरियूं क़ुर में आयत। छा था चओ? जे दुनिया जी इज्जत खपे क़ुर पढ़ो, जे चओ कर्ज़ लहे क़ुर पढ़ो, जे चओ बीमारियूं हटनि क़ुर पढ़ो, जे चओ तव्हांजी रोज़ी रिज़्क में बरकत पवे क़ुर पढ़ो, जे चओ त दुश्मननि जे आफ़तुनि शामतुनि मुसीबतुनि खां अल्लाह जे अमान ज़मान हिफ़ाज़त में अची वञो, क़ुर पढ़ो। जेको क़ुर पढ़ंदो आहे अल्लाह उन जे चौधारी हिफ़ाज़त जो किलो ऐं कड़ो चाढ़े छॾे। ख़ुसूसन मुअव्वज़तैन, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, कुल अऊज़ु बिरब्बिन नास। ये ॿ सूरतूं यादि हुजनि सभिनी खे, नंढनि वॾनि न्याणियुनि खे, बच्चनि खे, सभिनी खे यादि हुजनि। सुबुह जो ये ॿ सूरतूं पढ़ी पाण ते दम करे छॾ, सॼो ॾींहुं अल्लाह जे हिफ़ाज़त में हूंदे। शाम जो पढ़ी छॾ, सॼी राति अल्लाह जे अमानत ज़मानत हिफ़ाज़त में हूंदे। क़ुर में पावर आहे, पावर आहे। ॻाल्हायो, क़ुर में पावर आहे, कुव्वत आहे, हशमत आहे, हैबत आहे। क़ुर में रहमत आहे, फैज़ आहे, नूर आहे। अल्लाह ताला जल्ल शानु जो कलाम आहे। जीअं अल्लाह जी फज़ीलत पंहिंजे बाननि जे मथां, तीअं अल्लाह जे कलाम जी फज़ीलत सभिनी कलामनि जे मथां। बादशाहनि जा कलाम, बादशाह ॻाल्हाइनि, उन्हनि जो लफ़्ज़ लफ़्ज़ क़ीमती हूंदो आहे। बादशाहनि जा कलाम, पीरनि जा, बुज़ुर्गनि जा, वलीयनि जा कलाम, अल्लाह जे आरिफनि जा कलाम, सभु शान वारा। पर मुंहिंजे मालिक जे कलाम जो को मिसल, को मट, को शानी न। क़ुर बेमिसल कलाम आहे, ऐं जंहिंजे अंदर में ईंदो आहे रब उन खे बि बेमिसल बणाए छॾींदो। पर शर्त इहो आहे जो उहो पंहिंजो नंग सुञाणे त मां हाफ़िज़ थियो आहियां। हे चार ॼणा जन अॼु पग ॿधी आहे न, या हिते बि हाफ़िज़ घणा ई वेठा आहिनि मजलिस में, ॿाहूं थो ॿधाव, ख़ुदा जो ख़ौफ़ रखो। तव्हां पाण खे आम माण्हू वांगुरु न सम्झंदा कयो, छो त अल्लाह तव्हांखे चूंडियो आहे। रब तव्हांखे चूंडियो आहे। रब तव्हांजे सीने खे मुंतखब करे पंहिंजो कलाम इन में रखायो आहे।
जेकॾहिं तव्हां इन क़ुरान जी इज़त सुञाणो त जेकॾहिं हाफ़िज़ वली न आहिनि त पोइ वली ॿिया कहिड़ा थींदा आहिनि। जेकॾहिं आलिम वली न आहिनि त वलियनि खे सिंह थींदा आहिनि छा? वली छा खे सॾिबो आहे? जेको आलिम रब्बानी हुजे, क़ुरान पढ़े, उन ते अमल करे, इहो ई त अल्लाह जो वली। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लम अलैका या हबीब, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मुझे सोने नबी जो असहाबी हजरत उसैद बिन हुदैर रज़ी अल्लाह ताला अन्हु सुबह जे टाइम ते मुझे दिलबर नबी जे खिदमत में आयो। अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह, मुझो अब्बो तो ता कुर्बान, मुझी अम्मड़ तो ता कुर्बान। असाबन जी आदत हुई जॾहिं हुजूर जन खे सॾींदा हा न त ईअं चवंदा हा त या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी। वरी जे हुजूर कंहिंखे सॾींदा हा त जवाब में रुॻो ईअं न चवंदा जीव चवां, न चवंदा लब्बैक व सअदैक या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी। मां हाज़िर आहियां, जीव चवां सोना, मुंहिंजो अब्बो तो ता कुर्बान, मुंहिंजी अम्मड़ तो ता कुर्बान। हजरत उसैद अर्ज़ करे या रसूल अल्लाह, अॼु रात पंहिंजे घर में मां रब जे क़ुरान जी तिलावत पे कई। मुंहिंजो नंढड़ो पुटड़ो यहया पासे में सुतल हुयो, हेॾो मुंहिंजो घोड़ो ॿधल हुयो। मूं क़ुरान पढ़णु शुरू कयो, मुंहिंजे घोड़े बुल ॾियणु शुरू कया, तॾहिं कुंड ॾियणु शुरू कया। क़ुरान पढ़ण बस कयमि त घोड़ो बि चुप। वरी क़ुरान पढ़ण शुरू कयुमि, वरी घोड़े बुल ॾियणु शुरू कया। मूंखे डपु थियो, नंढड़ो बचड़ो यहया सुतल आहे, मतां घोड़ो उन खे लताड़े विझे। मूं क़ुरान पढ़णु बंदि कयो त घोड़े बुल ॾियणु बंदि करे छॾिया। मुंहिंजा सोना हबीब केतिरा भेरा ईअं थींदो रहियो, ओचितो मुंहिंजी नज़र मथे खजी वई। छा ॾिसां त मुंहिंजे घर जे मथां नूरानी रंग बिरंगी बत्तियूं ऐं बिजलियूं आहिनि, जेके मुंहिंजे घर जे मथां छत वांगुरु, साहिबान वांगुरु, शामियाने वांगुरु मथां छांव करे बीठियूं आहिनि। रंग बिरंगी नूरानी बत्तियूं चमकंदे ॾिसां पियो। या रसूल अल्लाह, ही त अलाए कहिड़ो राज़ हुयो। साईं फरमाइनि था, ए उसैद, इहा ई त सकीन हुई, इहे ई त अल्लाह जा मलाइक हुया। जिते क़ुरान पढ़बो आहे, इहे मलाइक आसमाननि तां लही उन्हनि जे मथां रहमतूं अचे वसाईंदा आहिनि। ओ उसैद, अगर तू कुरान पढ़ण बंद न करी हां, पढ़ंदो रही हां, ये फरिश्ता सुबह ताईं बीठा हुजनि हां। सुबह जो सारे मदीने जा नंढा वॾा मर्द औरतूं फरिश्तनि खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसनि हां। ये अल्लाह जे क़ुरान ॿुधण जे लाइ मलाइक आया हुया। जे गाना था वॼनि, शैतान थो अचे, ज़हमत थी वसे, लानत थी वसे, शैतान गरजी था अचनि। वाह जो ई घर आहे जंहिंमें गाना रिकॉर्ड, जंहिंमें शैतानी आवाज़ अचनि, उन घर ते अल्लाह जी लानत ऐं फिटकार वसंदी आहे। पर जंहिं घर जे अंदरि क़ुरान पढ़बो आहे, उन घर में अल्लाह जा मलाइक ईंदा आहिनि, रब जी रहमतुनि जो नुज़ूल थींदो आहे। सुभान अल्लाह।
रहमत खपेव या लानत खपेव? रहमत ॻाल्हायो ॻाल्हायो रहमत कंहिंखे रहमत खपे हथ त अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब सुभान अल्लाह। जेको कुरान पढ़ंदो आहे पढ़ंदे पढ़ंदे उन जो ताल्लुक साहिब कुरान मदीने वारे मीर सां जुड़ी वेंदो आहे। इहो कुरान उम्मती ऐं नबी जे विच में गांढापो पैदा करण वारो आहे। पुट ॻाल्हि सम्झो था? कुरान पढ़ंदे पढ़ंदे उन जी तार मदीने वारे मीर सां जुड़ी वेंदी आहे। ऐं मुमकिन आहे जो घणे कुरान पढ़ण वारे खे मदीने वारो साईं पंहिंजो दीदार खणी नसीब करे। आमीन आमीन। याकूब बिन सुफियान फसवी रहमतुल्लाह अलैह चतो कुरान सां ॾाढी मुहबत हुयम, रात ॾींहुं कुरान पढ़ंदो हुयुसि। हिकिड़े ॾींहुं कुरान पढ़ंदे पढ़ंदे दिल जे अंदर मुहबत जागी पई, कुरान खे चुमण लॻुसि। चपियो त अहिड़ी लज़्ज़त मूंखे ज़िंदगी में कॾहिं न आई जहिड़ी कुरान खे चुमण में मज़ो आहे। फरमाई रात जो कुरान पढ़ा, ॾींहं जो कुरान पढ़ा, पढ़ंदे पढ़ंदे मुंहिंजी नज़र ख़तम थी वई, अखियुनि खां माज़ूर थी वियुसि। बत्तियूं बिजलियूं त माशाअल्लाह हाणे चराग हूंदा, ॾीया हूंदा, मेण बत्तियूं हूंदियूं, टिमकंदा पिया ॾीया, उन्हनि ते कुरान